अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम उलाइका हुमुल वारिसून अल्लज़ीन यरिसूनल फ़िरदौस हुम फ़ीहा ख़ालिदून। हर किस्म की हम्द सना अल्लाह मालिकुल अल्लाम ज़ुल जलाल वल इकराम वहदहु ला शरीक लहु जला। दुरूद सलाम प्यारे पैगंबर साखी कौसर इमामुल अंबिया खातमुल अंबिया खतीबुल अंबिया मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जनते हुजन। मुख्तसर हमद सलात के बाद अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो अल्लाहु यदउ इला दारिस सलाम। अल्लाह पाण तव्हां खे सॾे थो, अर्श जो रब तव्हां खे दावत ॾिए पियो। अल्लाह कमुल हाकिमीन जी तरफ़ां अव्हां खे दावत आहे। अल्लाह तो पंहिंजे बंदन खे छाजी दावत ॾिनी? फरमाई इला दारिस सलाम। मुंहिंजा बंदो तव्हांजे रब तव्हांखे दावत ॾिनी आहे सलामती वारे घर जी दावत। इहा अल्लाह कमुल हाकिमीन जी दावत आहे। अल्लाह तुंहिंजी दावत ॾे अचिणो आहे, भला कहिड़ी कैफ़ियत में अचूं? फरमाई वसारिउ इला मग़फ़िरतिम मिन रब्बिकुम व जन्नह। मुंहिंजा बानो जल्दी कजो, किथे तव्हांखे देरि न थी वञे। हिक ॿिए खां अॻिते निकिरण जी कोशिश कजो। तमन्ना तड़प ऐं जुस्सुजू में हिक ॿिए खां अॻभरा थियण जी जुस्सुजू कजो, किथे पोइते न रहिजी वञो। अल्लाह जी मग़फ़िरत बि तव्हांखे हासिल करणी आहे। रब्बुल आलमीन जो तव्हांखे हुकुम आहे तव्हांखे जन्नत जूं मंज़िलूं बि माणियूं आहिनि। वरी फरमाई साबिक़ू इला मग़फ़िरतिम मिन रब्बिकुम व जन्नह। इंसानो हिक ॿिए खां अॻिते निकिरजो, हिक ॿिए सां इन ॻाल्हि में ज़रूरु मुक़ाबिलो कजो त जेकॾहिं हू नेकी में अॻु भरो आहे तव्हां वधीक अॻु भरो थी वञो। इन ॻाल्हि में ज़रूरु मुक़ाबिलो कजो। फलाणो शख़्स एतिरो मुत्तक़ी आहे ऐं तक़वा में अञा बि अॻिते निकिरी वञा, किथे ख़ैर जे कम में ऐं पोइते रहिजी न वञा। मुसलमानो दुनिया सॾु कंदी आहे। अचो अॼु असीं अव्हां खे सॾु करियूं था। दुनिया सॾु कंदी आहे, अचो दुनिया ॾांहुं, पर असां तव्हांखे सॾियूं था अचो जन्नतुल फिरदौस ॾांहुं। दुनिया सॾु कंदी आहे ऐं दावत ॾींदी आहे, अचो वोट ऐं नोट ॾांहुं, पर अॼु असीं अव्हां खे दावत ॾियूं था अचो दारुसलाम सलामती वारे घर ॾांहुं। नौजवान हिक ॿिए खे सॾु कनि था, साईं अचो गॾिजी रांदि खेॾूं था। मुसलमानो असीं तव्हांखे सॾु करियूं था, अचो गॾिजी जन्नतुल फिरदौस हलूं था। दुनिया जूं दावतूं, दुनिया जूं मीटिंगूं, दुनिया जा मनसूबा, दुनिया जा प्लान सभु थियनि था दुनिया जी हुदूद ऐं दायरनि ताईं, पर अचो अॼु असीं तव्हांखे सॾियूं था उन सॾ ॾांहुं जेको सॾ अल्लाह तव्हांखे पाण ॾिनो आहे। वल्लाहु यदउ इला दारिस सलाम। रब्बुल आलमीन अव्हांखे सलामती ॾे घर ॾांहुं पाण सॾे पियो। मुसलमानो छा ख़्याल आहे? पंहिंजी दावत ॿुधी केरु न अचे, पंहिंजो सॾु ॿुधी केरु न अचे, पंहिंजो ऐलान ॿुधी केरु न अचे,
पाण कुझु बि न करे सघूं, हिकिड़ो जुमिलो ज़रूरु ॻाल्हाईंदा आहियूं, साईं हिन माण्हू मुंहिंजो एतमाद टोड़ियो, मुंहिंजी दावत ते कोन आयो आहे। जेकॾहिं अञा नाराज़ थियूं त अॻियों जुमिलो ॻाल्हाईंदा आहियूं, साईं हिन माण्हू सां मुंहिंजो खाइण पीअण ख़तमु आहे, हिन अल्लाह जे बंदे मुंहिंजो भत भञी छॾियो आहे। असांजी दावत हुजे, अवांजी मुंहिंजी का नंढड़ी मामूली दावत हुजे, को पंहिंजी मजबूरी जे करे अटेंड न करे सघे त एॾा नाराज़ थी वेंदा आहियूं। मुसलमानों, अल्लाह जी दावत जे बारे में छा ख़्याल, अल्लाह जे सॾ जे बारे में छा ख़्याल, रब्बुल आलमीन जे ऐलान जे बारे में छा ख़्याल आहे? मुसलमानों अचो, अॼोके उनवान जो मक़सदु इहो आहे, अवांजो अज़म हुजे अवांजी हर अदा में, अवांजी जुस्तजू हुजे अवांजी हर अदा में, अवांजो अंदाज़ अवांजो किरदार हुजे ज़िंदगी जे हर अमल में, तो मूंखे जन्नतुल फिरदौस जूं मंज़िलूं हासिल करणियूं। मूंखे हाणे पोइते नाहे रहणो, मूंखे हाणे ख़ैर खां पोइते नाहे रहणो, कंहिं नेक अमल खां पोइते नाहे रहणो, हमेशा अॻिभरो हूंदुसि, हमेशा अॻिभरो रहंदुसि। मूंखे कंहिं किरदार में पोइते मुअखर नाहे थियणो। मुसलमानों अचो, उहा मंज़िल माणियो जेका मंज़िल रब्बुल आलमीन जे नाम खे सॾु करे पियो। यादि रखिजो मुंहिंजा जुमिला, जन्नत जहिड़ी का ख़ुशी कान्हे ऐं जहन्नम जहिड़ो को ग़म कोन्हे। जन्नत जहिड़ी का इज़त कोन्हे, जहन्नम जहिड़ी का ज़िल्लत कोन्हे। जन्नत जहिड़ी का कामयाबी कोन्हे, जहन्नम जहिड़ी का नाकामी कोन्हे। मुसलमानों, पाण छाजा मुसाफ़िर आहियूं, पाण कहिड़ी मंज़िल माणणु चाहियूं था, पाण कहिड़े मक़ाम खे हासिल करणु चाहियूं था। मुसलमानों, इज़त सभु गॾिजी चाहियूं था, केरु नथो चाहे मुंहिंजी ज़िल्लत थिए। व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा, पोइ अचो इज़तुनि जे मालिक रब्बुल आलमीन जा फर्मा बरदार बणिजी वञो। कामयाबी सभु को चाहे थो, अचो कामयाबी जे मालिक रब्बुल आलमीन जा फर्मा बरदार बणिजी वञो। मुसलमानों, हर इंसान ग़म मां छुटकारो, निजात ऐं ख़ुशियूं चाहे थो। अचो ग़म मां निजात चाहियो था त मुस्कुराहटुनि जे मालिक रब्बुल आलमीन जा फर्मा बरदार बणिजी वञो। उन रब तव्हांखे सॾु कयो आहे, किथे पोइते न थी वञो, किथे मुआखर न थी वञो। उन अल्लाह रब्बुल आलमीन जी दावत, उन अल्लाह जा पैगाम, उन अल्लाह रब्बुल आलमीन जी ठाहियल जन्नत अॼु दुनिया जी जो सुॼो तमन्ना ऐं तड़प आहे। साईं, मुंहिंजी कैफ़ियत इहा थी वञे, मूंखे को ग़म न अचे, ऐं को बि ॾुख न ॾिसां, ज़िंदगी में मूंखे को सदमो न अचे। अचो उन वतन ना, उन दारुसलाम ना, उन मक़ाम मंज़िल ना, जंहिंजे बारे में रब फरमायो ला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून, जिते कंहिं क़िस्म जो को ख़ौफ़ बि कोन्हे, जिते कंहिं क़िस्म जो को ग़म ई कोन्हे। हमेशा जे लाइ ख़ुशियूं, हमेशा जे लाइ मुस्कुराहटूं। मुसलमानों, अचो उन मंज़िल ना जिते इज़तूं ऐं इज़तूं आहिनि, ज़िल्लत जो को तसवुर कोन्हे। अचो उन मक़ाम ऐं घर ना जिते ख़्वाहिशुनि जी तकमील थींदी आहे, कंहिं ख़्वाहिश ऐं उमीद जे टुटण जो को ग़म कोन्हे। वलकुम फीहा मा तश्तही अनफुसुकुम वलकुम फीहा मा तदउन। अल्लाह फरमाए थो, जेको चाहींदा वेंदो असीं ॾींदा वेंदासीं। फलहुम अजरुन गैरु ममनून, एतिरो अता कंदासीं त कॾहिं खुटण वारो कोन्हे। मा इंदकुम यनफदु व मा इंदल्लाहि बाक़, तव्हां वटि छा हूंदो, भला केतिरो हूंदो? किरोड़नि जी ॻाल्हि, अरबनि ऐं खरबनि जी ॻाल्हि, अख बंदि थी किसो ख़तम थी वियो। इन मिल्कियत ऐं मीरास जा वारिस ॿिया बणिजी वेही रहिया। मुसलमानों, दुनिया जी कुल औकात आहे। रब्बुल आलमीन फरमायो मा इंदकुम यनफदु व मा इंदल्लाहि बाक़, तव्हां वटि जेको कुझु आहे, तव्हांजी दौलत, अवांजी शोहरत, अवांजो डॉलर, अवांजो पैसो, अवांजा उहिदा, अवांजी कुर्सी, मा इंदकुम जेको कुझु तव्हां वटि आहे, यनफद, अल्लाह फरमायो सभु कुझु ख़तम थी वियो। व मा इंदल्लाहि बाक़, जेका शइ रब्बुल आलमीन वटि आहे उहा हमेशा बाक़ी रहण वारी आहे। मुसलमानों, अचो उन ज़िंदगी खे कामयाब बणायूं जंहिं ज़िंदगी खां बाद मौत कोन्हे। उन ज़िंदगी खे कामयाब ठाहियूं जंहिं ज़िंदगी खां बाद ज़िंदगी जो ख़ात्मो ई कोन्हे। अचो उन मंज़िल खे कामयाबी सां माणे वठो। मुसलमानों, जेका मंज़िल हर इंसान मुसलमान जी तमन्ना ऐं ख़्वाहिश आहे,
पर ख़्याल इहो दिल मां गुज़रे थो। मुसलमानो, ख़्याल इहो दिल मां गुज़रे थो। शायदि कॾहिं अवां बि सोचियो हूंदो, जेकॾहिं सोचो नथो त अॼु हिन तालिब इल्म जे मौज़ू खां बाद सोचे वठो। कहिड़ी सोच आहे? सोच इहा आहे त जेके मुंहिंजा किरदार आहिनि, जेका मुंहिंजी ज़िंदगी आहे, जेके मुंहिंजा रवैया मिज़ाज ऐं अमाल आहिनि, छा इन्हे अमाल खां पोइ मूंखे जन्नत मिली सघे थी? पंहिंजो मुहासिबो पाण करियूं, पंहिंजे पाण खां पाण सवाल करियूं, छा मुंहिंजी निगाह अहिड़ी आहे जेका जन्नतुल फिरदौस जी मुस्तहिक बणिजी वञे? छा मुंहिंजी ज़बान जा ॿोल अहिड़ा आहिनि ऐं जन्नतुल फिरदौस जो मुस्तहिक बणिजी वञा? छा मुंहिंजे दिलि जा जज़्बात अहिड़ा आहिनि? छा मुंहिंजी ज़िंदगी अहिड़ी आहे त आऊं जन्नतुल फिरदौस जो मुस्तहिक बणिजी वञा? मुसलमानो, जन्नत जे मंज़िलनि जा मालिक अहिड़ा न हूंदा आहिनि, अल्लाह माफ़ करे, जहिड़ा पाण आहिनि। जेके पंहिंजी ज़िंदगी में ग़लतियूं आहिनि, जेके पंहिंजी ज़िंदगी में कोताहियूं आहिनि, मुसलमानो अॼु खां पोइ अज़म करियो, हर उन अमल में अॻभरा थींदासीं जेको पाण खे जन्नतुल फिरदौस ॾांहुं वठी वञे। हर उन अमल खां बाइकाट कंदासीं इंशा अल्लाह। इंशा अल्लाह हर उन अमल खां बाइकाट कंदासीं जेको अमल पाण खे जहन्नम ॾांहुं वठी वञे थो। मुसलमानो, अल्लाह खे पंहिंजा बंदा ॾाढा प्यारा, अल्लाह खे पंहिंजा बाना ॾाढा प्यारा। अल्लाह पंहिंजे बंदनि सां वॾी मोहबत कंदो आहे। कारी साहब सूरह मोमिनून जी तिलावत कई पे, इन जी हिकिड़ी आयत आहे, रब्बुल आलमीन सां अहले जहन्नम मुखातिब थींदा, चवंदा अल्लाह असांखे हिन गम मां निजात ॾे, अल्लाह असांखे हिन ॾुख मां निजात ॾे, अल्लाह जहन्नम जे अज़ाबनि खां निजात ॾे। अल्लाह ख़बर अथव जहन्नमी माण्हुनि खे जवाब छा ॾींदो? सॼी ज़िंदगी मोकल आहे, ज़िंदगी जे हर लम्हे, हर मिंट ऐं सेकंड में अल्लाह जी मोकल आहे। अल्लाह जी मोकल छा, बल्कि अल्लाह जो हुकुम आहे, वक़ाल रब्बुकुम उदऊनी अस्तजिब लकुम। जंहिं महल चाहियो सॼो, अल्लाह क़बूल करण वारो आहे। जंहिं टाइम चाहे सॾु करियो, अल्लाह क़बूल करण वारो आहे। जंहिं वक़्तु ख़ाली हथड़ा खणो, अल्लाह क़बूल करण वारो आहे। जंहिं वक़्तु सुडका भरे रब खे सॼो, अल्लाह क़बूल करण वारो आहे। जंहिं वक़्तु लुड़क लाड़े रब खे पुकारियो, अस्तजिब लकुम, अल्लाह क़बूल करण वारो आहे। पर जॾहिं जहन्नमी अल्लाह खे सॾु कंदा, अल्लाहु अकबर, वक़्तु मिले इन आयतुनि जो तर्जुमो पढ़जो। जॾहिं जहन्नमी रब्बुल आलमीन खे सॾु कंदा, चवंदा, ए असांजा अल्लाह असांखे जहन्नम मां कढ, ए असांजा अल्लाह असांखे जहन्नम जे अज़ाब मां छुटकारो ॾे। ख़बर अथव अल्लाह उन्हनि खे छा चवंदो? अल्लाह फरमाईंदो, कालक्सो फीहा वला तुकल्लिबून, इन जहन्नम में रुसवा ऐं ज़लील थी रहो, अल्लाह सां तव्हांखे ॻाल्हाइण जी बि मोकल कोन्हे। रब उन्हनि सां एॾो नाराज़, अल्लाह खे उन्हनि जो ॻाल्हाइण बि गवारा कोन्हे, अल्लाह खे उन्हनि जो सॾु करण बि गवारा कोन्हे। रब्बुल आलमीन खे उन्हनि जी दुआ घुरण जा अंदाज़ बि पसंदि कोन आहिनि। पोइ अॻिते ख़बर अथव अल्लाह उनखे यादि छा ॾियारींदो? वॾी अजीब ॻाल्हि, अल्लाह दोस्ती वफ़ा कई आहे बंदनि सां, कीअं कई आहे इन आयत ते गौर करियो। अल्लाह पंहिंजे दोस्तनि जो केतिरो वफ़ादार आहे, इन आयत ते गौर करियो। रब्बुल आलमीन उनखे यादि ॾियारींदो, इन्नहु कान फरीक़ुम मिन इबादी, चवंदो, ए अहले जहन्नम, अॼु तव्हां रब सां ॻाल्हायो पिया, तव्हां चाहियो था असांखे जहन्नम मां छुटकारो मिले। यादि करियो, मुंहिंजा के बंदा हा जेके चवंदा हा, रब्बना आमन्ना, ए असांजा अल्लाह असां तो ते ईमान आंदो आहे, ए असांजा अल्लाह असांजी मग़फ़िरत फरमा, ए असांजा अल्लाह असां ते रहम फरमा, ए असांजा अल्लाह तू ख़ैरुर राहिमीन आहे। फतख़स्तुमूहुम सख़रिया, मुंहिंजे बंदनि सां दुनिया में तव्हां मज़ाक़ कया हा, उन्हनि जो चथर उॾारियो हो, उन्हनि सां ठठोल कई हुई, तव्हां मुंहिंजे बंदनि सां दुश्मनी रखी। वञो अॼु अल्लाह जो हुकुम आहे, रब तव्हां सां ॻाल्हाईंदो ई कोन। मुसलमानो, अल्लाह पंहिंजे बंदनि सां वॾी मोहबत कंदो। शर्त अहिड़ा थियो त सही, अहिड़ा सचा थियो त सही, रब सां वफ़ादारी कयो त सही, अल्लाह कबुल हाकिमीन सां दोस्ती निभायो त सही। दुआए कुनूत में पढ़ंदा आहियूं, अहले हदीसो तव्हां ख़ुशि थियो, चओ अल्हम्दुलिल्लाह, असां कुनूत बि उहा पढ़ी आहे जेका कुनूत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सेखारी। इन कुनूत जो हिकिड़ो जुमिलो पढ़जो, उन जी लज़त महसूस न कई अथव। अॼु तालिब इल्म अव्हांखे दरख़्वास्त करे पियो, पढ़ंदे उहा लज़त महसूस कजो। उम्मीद आहे
तांखे तर्जुमो यादि ईंदो, दिल में इन जुमले जी मिठास भी तांखे नसीब थींदी। हे मोमिन बंदो दुआए कुनूत में चवंदो आहे अल्लाहुम्मा हदिनी फीमन हदैत व आफिनी फीमन आफैत। टियों जुमलो आहे व तवल्लनी फीमन तवल्लैत। अल्लाह हिन दुनिया में तुंहिंजा के दोस्त अञा बि रहनि था। अल्लाह हिन जहान में तोसां के दोस्ती निभाइण वारा आहिनि, हिन जहान में तोसां के वफ़ाऊं करण वारा आहिनि। अल्लाह हिन दुनिया में तोसां के मोहब्बतूं करण वारा आहिनि। मां बि तुंहिंजो बंदो आहियां, अल्लाह मूंखे बि उन्हनि दोस्तनि सां गॾु पंहिंजो दोस्त ठाह। अल्लाह जी दोस्ती का मामूली ॻाल्हि, रब्बुल आलमीन जी मोहब्बत का मामूली ॻाल्हि आहे। अल्लाह पंहिंजे बंदनि सां मोहब्बत ईअं बि कई आहे त अल्लाह हिले जहन्नम खे यादि ॾियारींदो, मुंहिंजे बंदनि सां तव्हां दुश्मनी रखी हुई, उन करे पंहिंजे रब सां ॻाल्हायो ई न। मुसलमानो अचो उन रब जी दावत, उहो रब सॾे रहियो आहे सारे। अल्लाह फरमाए तो जल्दी करियो, रब्बुल आलमीन फरमायो साबिक़ु, हिक ॿिए सां मुक़ाबिलो करे अॻिते निकिरण जी कोशिश करियो। मुसलमानो इहा तमन्ना आणियो, इहा तमन्ना आणियो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था अव्वल ज़ुमरतिन यदखुलुल जन्नह, अव्वल ज़ुमरा, उहो पहिरियों गिरोह जेको जन्नत में दाख़िल थींदो। दुआ करियो रब मूंखे अव्हांखे उन्हनि में शामिल फरमाए। अमल तहिड़ा कोन्हनि, किरदार तहिड़ा कोन्हनि, पंहिंजूं अदाऊं यादि ईंदियूं आहिनि, दिल ई दिल में वॾा ख़्याल ईंदा आहिनि त शायदि हिन ज़िंदगी में अञा बि वॾियूं गफ़लतूं रहियल आहिनि, पर हिकु उम्मीद आहे जेका बाक़ी, हिकु उम्मीद आहे जेका बाक़ी आहे त मुंहिंजो रबल मुजीब आहे, मुंहिंजूं दुआऊं ज़रूरु क़बूल कंदो। दुआ करियो त पाण बि उन्हनि में शामिल थियूं जेको जन्नत में पहिरियों गिरोह दाख़िल थींदो। अव्वल ज़ुमरा यदखुलुल जन्नह, अहले जन्नत जो पहिरियों गिरोह जेको जन्नत में वेंदो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उन्हनि जा चेहरा ईअं हूंदा जीअं चोॾहीं जो चंड हुजे। मुसलमानो हिन जहान में कंहिंजी कहिड़ी तलब आहे, कंहिंजी कहिड़ी तलब आहे, केरु केॾो ख़ूबसूरत छो न हुजे, जवानी त ख़तम थी वेंदी आहे। कंहिंजे चेहरे जी रंगत केॾी बहितर छो न हुजे, लेकिन रंगतूं त सभु ख़तम थी वेंदियूं आहिनि, कुझु बि न थिए। बुढ़ापो ईंदो आहे त हर शइ फना में हली वेंदी आहे। मुसलमानो सोचण जी ॻाल्हि आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था जन्नत में त बुढ़प जो ख़ौफ बि कोन्हे, हमेशा जी जवानी आहे। पहिरियों गिरोह जेको जन्नत में दाख़िल थींदो उन्हनि जा चेहरा चंड जियां ख़ूबसूरत हूंदा। अल्लाह पंहिंजे बंदनि लाइ छा छा न रखियो, जंहिंजी मेज़बानी अल्लाह करे। मुसलमानो जंहिंजी मेज़बानी अल्लाह करे, वलकुम फीहा मा तश्तही अनफुसुकुम वलकुम फीहा मा तदउन। रब्बुल आलमीन फरमायो नुज़ुलन, नुज़ुलन जी माना है मेहमान नवाज़ी, नुज़ुलम मिन गफूर रहीम, उन्हनि जी मेहमान नवाज़ी हो रब कंदो जेको अल गफूर बाहे त रहीम बि आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था मुंहिंजे रब मूंखे मुंहिंजी उम्मत जा जन्नती माण्हू ॾेखारिया, उन्हनि में मूं ॾिठा 70,000 अहिड़ा माण्हू हुया जेके बग़ैर हिसाब ऐं किताब जे जन्नत में वेंदा। केरु हूंदा? ला यस्तरिकून, जेके दम कोन बणाईंदा हुआ, वला यततयरून, जेके फाल कोन कढंदा हूंदा, वला यक्तवून, जेके बीमारी में नंभ कोन ॾियारींदा हूंदा, वअला रब्बिहिम यतवक्कलून, जेके हर हाल में पंहिंजे रब ते तवक्कल ऐं यकीन करण वारा हूंदा। हिन हदीस में ज़िक्र थियो 70,000। ॿी हदीस जा अल्फाज आहिनि मुसलमानो ख़ुशि थी वञे, हे उम्मत ख़ुशि थी वञे, हिन उम्मत जे लाइ तमामु वॾी बिशारत आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था मा कुल्लि अल्फिन सबऊन अल्फा, हर 1000 सां गॾु अल्लाह 70,000 ॿिया माण्हू बि जन्नत में दाख़िल कंदो। हिसाब त करियो, कैलकुलेशन त करियो, केतिरा थींदा, गणप त करियो, अदद जो शुमार त करियो। तक़रीबन कैलकुलेशन मुताबिक इहा तादाद थिए थी 7 अरब 90 करोड़। ईअं लॻे थो हिन उम्मत जा 7 अरब 90 करोड़ माण्हू अल्लाह जे हुकुम सां बग़ैर हिसाब ऐं किताब जे जन्नत में दाख़िल थी। दुआ करियो अल्लाह पाण कहिड़ो ठाहे, अल्लाह पाण कहिड़ो ठाहे। ॿी हदीस जा अल्फाज, सही बुखारी जा जुमला, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे सहाबा वटि हदीस बयान कई। रब्बुल आलमीन आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खे सॾु कंदो, चवंदो या आदम, आदम अलैहिस्सलाम चवंदा लब्बैक व सअदैक, ए अल्लाह हाज़िर आहियां,
रब्बुल आलमीन फरमाइंदो अखरिज बासन इलन नार, आदम अलैहिस्सलाम जहन्नम लाइ माण्हू अलॻि करियो। अल्लाह भला केतिरा हूंदा? रब्बुल आलमीन फरमाइंदो ए आदम अलैहिस्सलाम, हर 100 मां हर 1000 मां 999 माण्हू जहन्नम जे लाइ, हिकिड़ो माण्हू जन्नत जे लाइ। सहाबा तड़पी विया, फौरन सवाल कयो वाइयोना ज़ालिकल वाहिद, अल्लाह जा नबी 1000 मां हिकिड़ो, अल्लाह जा नबी 1000 मां हिकिड़ो, अल्लाह जा नबी 1000 मां हिकिड़ो खुश नसीब भला कहिड़ो हूंदो? नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था अबशिरो, मुंहिंजा साहबियो ख़ुशि थी वञो। अहिड़े मस्जिद में वेहण वारो आऊं बि तव्हांखे हदीस ते अमल कंदे चवां थो, तव्हां बि ख़ुशि थी वञो। पाण फरमाइनि था अबशिरो, मुंहिंजा साहबियो ख़ुशि थी वञो। इन्नी लारजो अन तकूनु रुबा अहलिल जन्ना, मूंखे रब जी ज़ात में उम्मीद आहे मुंहिंजी उम्मत जो चोथों हिस्सो माण्हू जन्नती हूंदा। सहाबा किराम चवनि था अल्लाहु अकबर। वरी पाण फरमाइनि था वा इन्नी लारजो अन तकूनु सुलुसा अहलिल जन्ना, मूंखे उम्मीद आहे मुंहिंजी उम्मत जो टियों हिस्सो माण्हू जन्नती हूंदा। सहाबा किराम वरी चवनि था अल्लाहु अकबर। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम वरी फरमाइनि था वा इन्नी लारजो अन तकूना निस्फा अहलिल जन्ना, मूंखे उम्मीद आहे तव्हांजे प्यारे पैगंबर महबूब मोहम्मद जी उम्मीद आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। असांजो त यकीन आहे इंशाअल्लाह मोहम्मद जी उम्मीद बि सची आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पाण फरमाइनि था इन्नी लारजो अन तकूनु निस्फा अहलिल जन्ना, मूंखे उम्मीद आहे मुंहिंजी उम्मत जो अधु हिस्सो माण्हू जन्नती हूंदा। असां इहा हदीस ॿुधी किथे किथे मुख़्तसर ॿुधी त 1000 मां 999 माण्हू जहन्नमी, दिल में ख़ौफ़ थी वियो, ख़बर न आहे असांजो छा थींदो। हिकिड़ी जाइ ते दर्स ॾिनो, इहा मूं मुकम्मल हदीस ॿुधाई। हिकिड़ो साथी मिलियो, बेतौरे मिज़ाज सही ॻाल्हि कई, ॾाढी भली ॻाल्हि कई, चई अॼु पूरी हदीस ॿुधण खां बाद जॾहिं खां मूं ॿुधो 999 जहन्नमी, दिल में का उम्मीद कोन जाॻंदी हुई। अॼु मूं मुकम्मल हदीस ॿुधी आहे। तिन हदीस जो आख़िरी जुमिलो आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मूंखे उम्मीद आहे मुंहिंजी उम्मत जो अधु हिस्सो माण्हू जन्नती हूंदा। मुस्कुराए चवणु लॻो साईं अॼु खां पोइ मुंहिंजी उम्मीद आहे त आऊं बि इंशाअल्लाह जन्नती। मुसलमानो यकीनन दिल में इहा उम्मीद हुजणु खपे, यकीनन इहा दिल में उम्मीद हुजणु खपे। मुसलमानो दुनिया जो खुश नसीब माण्हू आहे, अल्लाह जो कसम आहे जंहिं खुश नसीबी जो को मुक़ाबिलो कोन्हे, उहो अहले तौहीद, उहो अहले तौहीद। अहले तौहीद जो गुमान कॾहिं बि रब जे बारे में बुरो कोन हूंदो आहे। अहले तौहीद जो गुमान, तौहीद वारे माण्हू जो गुमान इंशाअल्लाह कॾहिं रब जे बारे में बुरो कोन हूंदो आहे। जंहिंजो बुरो गुमान आहे उहो रब जो दर छॾे वेंदो न, जंहिंजो बुरो गुमान आहे उहो कब्रिस्तान खे आबाद कंदो न, जंहिंजो बुरो गुमान आहे उहो कब्रनि ते मथो टेकींदो न, जंहिंजो नऊज़ बिल्लाह अल्लाह जी ज़ात जे बारे में बुरो गुमान आहे उहो ई ॿियनि खां दुआऊं घुरंदो न, जंहिंजो अल्लाह जे बारे में बुरो गुमान आहे उहो ई ॿियनि खां वञी मुतालबा कंदो न, जंहिंजो अल्लाह जे बारे में सही गुमान आहे उहो सिर्फ़ु इहो ई ॼाणे थो त मुंहिंजो रब आहे, मुंहिंजो रब आहे, मुंहिंजो मालिक आहे, मुंहिंजो ख़ालिक आहे, मुंहिंजो परवरदिगार आहे। तॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ला यमूतन्ना अहदुकुम, तव्हां मां कंहिं शख़्स खे मौत न अचे। ला यमूतन्ना माना हरगिज़ मौत न अचे। पोइ कहिड़ी वक़्त ते मौत अचणु खपे? मौत त हूअं ई अचिणो आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो इल्ला वहुव युहसिनु ज़न्न बिरब्बिह, पर मौत तॾहिं अचे जॾहिं तव्हांजे रब जे बारे में गुमान भलो हुजे, तव्हांजे रब जे बारे में उम्मीद बहितरीन हुजे। मुसलमानो इहा उम्मीद हुजणु खपे, इहा उम्मीद हुजणु खपे त इंशाअल्लाह असीं बि उन्हनि माण्हुनि में शामिल थींदासीं जेके जन्नतुल फिरदौस जो मंज़िलूं माणे वेंदा। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जॾहिं दुआ करो ऐं रब खां जन्नत जो सवाल करियो न, अल्लाह खां मुतालबा करियो दारुसलाम जा, रब्बुल आलमीन खां मुतालबा करियो कामयाबी जे घर जा, अल्लाह खां मुतालबा करियो न ख़ुशियुनि जे घर जा, पोइ उन वक़्तु अल्लाह का जन्नतुल फिरदौस जो सवाल करियो। फ़इन्नहा अलल जन्ना, छाजे लाइ त उहा जन्नत बुलंद तरीन जन्नत आहे
उन खां मथे रहमान जो अर्श है। मुसलमानो अमल अहिड़ा कोन हूंदा, पर अल्लाह जी ज़ात सां उम्मीदूं त वाबस आहिनि, अल्लाह जी ज़ात सां ताल्लुक त जुड़ियल आहे, रब्बुल आलमीन जी ज़ात जे बारे में गुमान त सुठो आहे। मुसलमानो किरदार में ग़लतियूं खोड़सारियो हुजे, पर अचो अॼु अज़म करणो, अॼु अज़म करणो आहे इंशाअल्लाह त असांजी ज़िंदगी जो किरदार हुजे जेको अव्हां खे मूंखे जन्नतुल फिरदौस ताईं वठी आहे। असांजी ज़िंदगी जो अमल हुजे जेको अव्हां खे मूंखे जहन्नम खां बचाए वञे। मुसलमानो सोचो जन्नत जो नेमतूं केॾियूं अज़ीम नेमतूं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वणनि जे बारे में फरमायो, लैस फिल जन्नति शजरा इल्ला वसाकुहा मिन ज़हब। जन्नत में जेको बि वण हूंदो अल्लाह उन जो थुड़ ठाहियो आहे, उहो थुड़ बि सोन जो ठाहियो। अल्लाह समरात केड़ा ठाया। रब्बुल आलमीन फरमायो, वलिमन खौफ मकाम रब्बे जन्नतान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। जेको अल्लाह जे अॻियां बीहण खां डिॼी वियो उन जे लाइ ॿ बाग़ात आहिनि, पोइ अल्लाह जी कहिड़ी कहिड़ी नेमत जो इनकार कर। ज़वाता अफ़नान, वॾा सरसब्ज़ ऐं शादाब आहिनि, समरात सां भरियल टारियुनि वारा आहिनि। फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान फ़ीहिमा ऐनानि तजरियान। जन्नत में चश्मा हलंदड़ आहिनि। फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान फ़ीहिमा मिन कुल्लि फ़ाकिहतिन ज़ौजान। उन में क़िस्मनि क़िस्मनि जा मेवा मौजूद आहिनि। फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। ॿुधायो अल्लाह जी कहिड़ी कहिड़ी नेमत जो इनकार कंदा। मुसलमानो सबर, सबर अहिड़ा अणखुट हूंदा, नहरूं नहरूं अहिड़ियूं। मसलुल जन्नति लती वइदल मुत्तक़ून फीहा अन्हारुम मिन माइन गैर आसिन। रब्बुल आलमीन फरमायो, पाणी अहिड़ो उन जूं नहरूं जेके कॾहिं ख़राब न थींदियूं हुजनि। शराब अहिड़ो, शराब जूं नहरूं जिन्हनि सां पीअण खां बाद नशो न थींदो हुजे। कैफ़ियत ई आहे साफ़ ऐं शिफ़ाफ़ माखी जूं नहरूं हुजूं। अल्लाह रब्बुल आलमीन जन्नत खे अहिड़ो ठाहियो आहे। मुसलमानो जन्नत जूं सभु नेमतूं पंहिंजी जाइ ते, जन्नत जा सभु इनाम पंहिंजी जाइ ते, जन्नत जा सभु बाग़ात पंहिंजी जाइ ते, पर जन्नतुल फिरदौस ऐं जन्नत जी हिकु अज़ीम नेमत अहिड़ी आहे। अल्लाह पंहिंजे बंदनि खां पुछंदो, अरज़ी तो मुंहिंजा बंदो, छा तव्हां राज़ी थी आहियो, छा तव्हां ख़ुशि थी आहियो? दुआ घुरो त अल्लाह जन्नत में पाण सां बि हम कलाम थी, अल्लाह पाण सां बि ॻाल्हाए, पाण बि रब्बुल आलमीन खे जवाबु ॾियो। रब्बुल आलमीन फरमाईंदो, राज़ी तो मुंहिंजा बंदो, छा तव्हां राज़ी थी आहियो? चवंदा अल्लाह वमा लना ला नरज़ा। अल्लाह असांखे छा थियो आहे? असां छाजे लाइ राज़ी कोन थींदासीं? अल्लाह असां छाजे लाइ ख़ुशि कोन थींदासीं? अल्लाह भला कहिड़ी कमी रहिजी वई आहे? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, फयुक्शफुल हिजाब। उन मंज़िल ते अल्लाह पंहिंजा नूरानी पर्दा हटाईंदो, एले जन्नत रब्बुल आलमीन जो दीदार कंदा। ऐं उन दीदार जी लज़्ज़त, अल्लाह ॾांहुं निहारण जी लज़्ज़त, रब्बुल आलमीन जे दीदार जो मंज़र ऐं उन जी मिठास। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, एले जन्नत खे जन्नत जे कंहिं बि मंज़र सां एॾी मोहब्बत कान हूंदी जेतिरी हू मोहब्बत रब्बुल आलमीन जे दीदार सां कंदा। मुसलमानो जंहिं रब सां एॾी मोहब्बत हुजे, वल्लज़ीना आमनू अशद्दु हुब्बन लिल्लाह। अहले ईमान त अल्लाह सां बे इंतहा मोहब्बतूं कंदा आहिनि। मुसलमानो जंहिं रब जे दीदार सां एॾी मोहब्बत हुजे, सोचो न रब जो जॾहिं दीदार थींदो त दिलि जी कैफ़ियत छा हूंदी? अल्लाह सां जॾहिं मुलाक़ात थी, जॾहिं रब्बुल आलमीन खे ॾिसंदासीं, जॾहिं ही नज़रूं अल्लाह रब्बुल आलमीन जो दीदार कंदियूं, मुसलमानो उन जो मंज़र छा हूंदो? ज़हन में, ख़्याल में इन नेमत जी मिठास महसूस करण जी कोशिश करियो। मुसलमानो अल्लाह पंहिंजे बंदनि खे केतिरो नवाज़ींदो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था, उन महल अल्लाह इहो बि ऐलान कंदो, उहिल्लु अलैकुम रिज़वानी फला अस्कतु अलैकुम अबदा। मुंहिंजा बंदो, अॼु खां पोइ रब तव्हां सां राज़ी थी वियो आहे, तव्हां सां कॾहिं बि नाराज़ कोन थी। मुसलमानो अल्लाह जी रज़ा खे हासिल करण जो सफ़र, जन्नतुल फिरदौस खे माण जो सफ़र, जन्नत जी नेमतुनि खे हासिल करण जो सफ़र, छा पाण उन मंज़िलनि जा मुसाफ़िर आहियूं? मुसलमानो पंहिंजी ज़ात ते सोचो, पंहिंजे वजूद ते गौर करियो, पंहिंजी ज़िंदगी ते गौर करियो। मस्जिद में वेही तकरीर ॿुधी, दर्स ॿुधी, चंद अल्फाज ॿुधी, दिल में एहसास जागे थो,
पर ॿाहिरि निकिरण खां पोइ वरी कैफ़ियत बदिली वेंदी, वरी हालत बदिली वेंदी आहे। मुसलमानों सभई सोचो अवांजी मुंहिंजी मंज़िल इंशा अल्लाह जन्नतुल फिरदौस जी मंज़िल आहे, केॾी अज़ीम मंज़िल आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस इमाम तबरानी रहमहुल्लाह पंहिंजे किताब में ज़िक्र फरमाई, जिब्रील अलैहिस्सलातु वस्सलाम नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां मुलाकात करण जे लाइ आया। पुछो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिब्रील अॼु छा खणी आया आहियो? जिब्रील अलैहिस्सलाम चवण लॻा, ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूं वटि अल मज़ीद आहे। अल्लाह जे नबी पुछो अल मज़ीद जो मतिलब छा आहे? चवण लॻा, ए मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन जो मतिलब आहे जुमे जो ॾिहाड़ो। असां जुमे जे ॾींहं खे अल मज़ीद जे नाले सां सॾींदा आहियूं। अल्लाह जा फ़रिश्ता जुमे जे ॾिहाड़े खे इन लफ़्ज़ सां यादि कंदा आहिनि, ए मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन ॾिहाड़े जो जुमे जे ॾिहाड़े जो असां फ़रिश्तनि में नालो असां इन करे रखियो आहे त अल्लाह रब्बुल आलमीन जन्नत में हिकु वादी ठाही आहे, जे जन्नत में रब्बुल आलमीन हर जुमे जे ॾिहाड़े अहले जन्नत के दीदार कराइण जे लाइ पाण ईंदो। अल्लाहु अकबर। हर जुमे जे ॾिहाड़े ते रब्बुल आलमीन पंहिंजे बंदन खे दीदार कराइण जे लाइ ईंदो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जिब्रील अलैहिस्सलातु वस्सलाम मूंखे ॿुधायो अल्लाह जे नुज़ूल जी कैफ़ियत रब ई ॼाणे थो। लैस कमिस्लिही शै। रब्बुल आलमीन जॾहिं पंहिंजे बंदन खे दीदार कराईंदो उते नूर जा मिंबर रखिया वेंदा। नूर जे मिंबर ते अंबियाए किराम तशरीफ़ फरमा थींदा, उन्हनि जे भरिसां सोने जूं कुर्सियूं रखी वेंदियूं, सोन जे कुर्सियुनि ते शुहदा तशरीफ़ फरमा थींदा। उन महल अहले जन्नत पंहिंजे घरनि मां, पंहिंजे बाला खाननि मां, पंहिंजे बुलंद तरीन ठहियल जन्नत जे इमारतुनि मां हेठि लही ईंदा। उहे बि सोन जे कुर्सियुनि जे वेझो वेही रहंदा। अल्लाह रब्बुल आलमीन सां मुलाक़ात थींदी। खाली मुलाक़ात ऐं दीदार न, रब्बुल आलमीन सां कचहरी बि थींदी। अल्लाह कमुल हाकिमीन सां गुफ्तगू बि थींदी। जॾहिं ईंदा अल्लाह जे दीदार लाइ वेहंदा, रब्बुल आलमीन उन्हनि सां हम कलाम थींदो। अल्लाह ताला फरमाईंदो, मुंहिंजा बंदो सलूनी, मूंखां सवाल करियो, घुरो, छा घुरण चाहियो था, मुतालबो करियो। बंदा चवंदा, अल्लाह असां तुंहिंजी रज़ा जा तालिब आहियूं। रब्बुल आलमीन फरमाईंदो, मां पंहिंजी रज़ा बि तव्हांखे अता करे छॾी, करामात जूं बुलंदियूं तव्हांखे अता करे छॾियूं। वरी अल्लाह फरमाईंदो, सलूनी, मुंहिंजा बंदो को ॿियो मुतालबो हुजे उहो बि पंहिंजे रब खे ॿुधायो। चवंदा, अल्लाह वरी बि असां तुंहिंजी रज़ा जा तालिब आहियूं। अल्लाह फरमाईंदो, गवाह रहो, आऊं तव्हां सां हमेशह जे लाइ राज़ी थी चुको आहियां। वरी रब चवंदो, मुंहिंजा बंदो अञा को मुतालबो रहियल आहे। सोचो अल्लाह केॾो महिरबान आहे, जेको अल गनी आहे, जेको असमद आहे, वॾो बेपरवाह आहे, हम कलाम न थिए तुंहिंजी मर्ज़ी आहे। अहले जन्नत वटि बेशुमार नेमतूं हुजूं, ॻणपनि शुमार खां ॿाहिरि नेमतूं हुजूं, इहा नेमत न मिले अता न करे तुंहिंजी मर्ज़ी आहे। रब्बुल आलमीन टे दफ़ो पुछंदो, बंदा ॿुधायो अञा को ॿियो मुतालबो रहिजी वियो आहे? रब्बुल आलमीन खे माना चवंदा, अल्लाह असीं तुंहिंजी रज़ा जा तालिब आहियूं। अल्लाह असांजी ही बि तमन्ना आहे, असांजी ही बि तड़प आहे, असांजी ही बि उम्मीद आहे। रब्बुल आलमीन उन्हनि सभिनी जूं ख़्वाहिशूं पूरियूं कंदो। इहा हदीस ॿुधाए थी त अहले जन्नत अल्लाह जो दीदार सिर्फ़ हिकु दफ़ो न बल्कि हर जुमे जे ॾिहाड़े ते रब्बुल आलमीन जो दीदार कंदा। दुआ करियो अल्लाह ताला मूंखे अव्हांखे उन्हनि में शामिल फरमाए। वजूहुं यौमइज़िन नाज़िरा इला रब्बिहा नाज़िरा। उहे चेहरा तरोताज़ा हूंदा ऐं रब्बुल आलमीन जो दीदार करण वारा हूंदा। इन हदीस जी वज़ाहत में शेखुल इस्लाम इब्न तैमिया रहमहुल्लाह वॾी बहितरीन ॻाल्हि कई, तमामु बहितरीन नसीहत करे विया। फरमाइनि था, जुमे जो ॾिहाड़ो इन हदीस में ज़िक्र थियो आहे। इन जो मक़सदु इहो आहे, रब जा के बंदा आहिनि दुनिया में बि अल्लाह सां कचहरियूं कंदा आहिनि। अल्फाज़नि ते गौर करियो, लफ़्ज़नि खे यादि रखिजो। अल्लाह जा के बंदा आहिनि जेके दुनिया में अल्लाह सां कचहरियूं कंदा आहिनि, अल्लाह जो ज़िक्र कंदा आहिनि, रब्बुल आलमीन खे तमामु घणो यादि कंदा आहिनि, जुमे जे ॾींहं जी अहमियत खे सम्झनि था, जुमे जे ॾिहाड़े जे एहतराम खे सम्झनि था। उन एहतराम खे सम्झंदे अल्लाह रब्बुल आलमीन जे ज़िक्र में मसरूफ़ रहनि था। हुननि ज़िंदगी में रही
अल्लाह सां कचहरियूं कयूं, जन्नत में रब्बुल आलमीन उन्हनि सां कचहरी कंदो। शेख अलवानी रहमहुल्लाह फरमाइनि था, इन हदीस जो मफ़हूम मतलब इहो आहे, रब्बुल आलमीन हर जुमे जे दिहाड़े ते एले जन्नत के पंहिंजो दीदार कराईंदो हूंदो। मुसलमानो ज़रूरत इन ॻाल्हि आहे, जन्नत जा मनासिर ॿुधासीं, दिल में ख़्याल लायो असां इन्हनि जा मुस्तहिक़ हुजूं, दिल में तड़प आई असां इन्हनि जा हक़दार बणिजी वञूं। मुसलमानो सोचो, पंहिंजे किरदार ते गौर करियो, छा वाक़िअतन पाण उन जा हक़दार आहियूं, छा हक़ीक़त में पाण उन जा हक़दार आहियूं। मुसलमानो कॾहिं मामूली अमल बि अव्हां खे मूंखे वॾनि बुलंदियुनि ताईं खणी वेंदो, इंतहाई वॾनि अज़मतुनि ताईं खणी वेंदो आहे। कलिमा शहादत पढ़ण वुज़ू खां बाद हिकिड़ो अमल आहे, हिकु मिंट बि कोन थो लॻे। मुसलमानो रस्मन न पढ़जो, अल्लाह जी रज़ा लाइ रस्मन न पढ़जो, इबादत समझी पढ़जो, ख़ुलूस सां पढ़जो। फुतिहत लहू अब्वाबुल जन्नत समानिया, हिकु कलमे शहादत सां जेकॾहिं जन्नत जा 8 ई दरवाज़ा खुली वञनि त ॿियो छा खपे। कमज़ोर बाना, गुनहगार बंदा, खताकार बंदा, पर रब जी ज़ात में उम्मीद वाबस आहिनि। जेकॾहिं ख़ुलूस से दिल सां पढ़ण सां जन्नत जा 8 ई दरवाज़ा खुलनि था त मुसलमानों ॿियो छा खपे। सलाम वरायोसीं, ॿिया अज़कार बि पढ़ियासीं, आयतल कुर्सी गॾु पढ़ी वरितीसीं। फ़र्क़ु सिर्फ़ु एतिरो आहे, इमाम काइनात फरमाइनि था, हेॾां जहान मां रुख़सत थींदो, होॾा हू जन्नत जो मुस्तहिक़ बणिजी। एतिरे अमल ते जन्नत जी एॾी वॾी अज़ीम बिशारत बि मिलंदी आहे। मुसलमानो अचो, इन्हनि किरदारनि जा मालिक बणिजी वञो जेके अव्हां खे मूंखे जन्नतुल फिरदौस ताईं वठी वञनि था। ऐं उन खां बाद आख़िर में इहा बि गुज़ारिश करणु चाहियां थो, कंहिं गुनाह खे नंढो सम्झी कॾहिं कजो न, कंहिं गुनाह खे नंढो सम्झी कॾहिं कजो न। छा लाइ त अक्सर ईअं थींदो आहे कि किरदार असांजी ज़िंदगी जी आदत बणिजी वेंदा, नऊज़ बिल्लाह, ऐं उहे गुनाह इंसान खे जहन्नम ताईं वठी वेंदा। 3 अमाल, अहिड़ा 3 अमाल जिन्हनि खे अक्सर माण्हू नंढो सम्झी करे वेंदा आहिनि, पर शायदि उन अमल जे करे उहे जहन्नमी बणिजी वञनि। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, ला यदखुलुल जन्नह मन कान फी क़ल्बिही मिस्काल ज़र्रत मिन किब्र, उहो शख्स जन्नत में न वेंदो जंहिंजे दिल में ज़र्रे बराबर तकब्बुर आहे। पंहिंजे दिल जो मुहासिबो करियो, पंहिंजे किरदारनि ख़्यालनि जो मुहासिबो करियो, पंहिंजे नियतुनि जो मुहासिबो करियो, किथे असीं मुतकब्बिर त न आहियूं। इहो तकब्बुर जो अमल किथे असांखे जन्नत खां महरूम त कोन करे छॾींदो। नंबर 2, पाण फरमाइनि था, ला यदखुलुल जन्नत कातिउन, जन्नत में उहो बि दाख़िल न थींदो जेको रिश्तेदारी खे टोड़े छॾींदो आहे। सोरड़ी ॻाल्हि थी, मामूली मसइलो थियो, का इंतहाई अदना तरीन ॻाल्हि थी, हे मुसलमान सां हमेशा जे लाइ नाराज़ थी वियो। रिश्ता नाता इंतहा दर्जे ताईं टुटा, ईअं टुटी पिया त वरी जुड़ी कोन सघिया। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, रिश्तेदारी खे टोड़ण वारो बि जन्नत में दाख़िल कोन थींदो। 3 हदीस नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था, ला यदखुलुल जन्नत कत्तात शख्स बि, चुगलखोर शख्स बि जन्नत में दाख़िल न थींदो। हिते ॻाल्हि ॿुधाई, हुते ने नियत सां पहुचाई थी, ॿई पाण में विड़ी पवनि, इख़्तिलाफ़ वधी वञे। मुसलमानो, हे 3 अमल मामूली सम्झी दुनिया करे वेंदी आहे, पर 3 अमल अव्हां खे जन्नत खां महरूम करे सघनि था। मुसलमानो अचो, किरदार उहे अपनायो जिन्हनि जी पाकीज़गी जा ऐलान अल्लाह कया, जिन्हनि जी कामयाबी जा ऐलान अल्लाह कया। उहे केर आहिनि? क़द अफ़लहल मुमिनून, कामयाब थी विया उहे मोमिन, अल्लज़ीना हुम फ़ी सलातिहिम ख़ाशिऊन, पहिरीं निशानी निमाज़ खुशू ऐं ख़ुज़ू सां पढ़नि था। वल्लज़ीना हुम अनिल लग़्वी मुरिज़ून, ॿी निशानी लग़वियात खां एराज़ कनि था। 3 अलामत वल्लज़ीना हुम लिज़्ज़काति फ़ाइलून, हू पाकीज़ा, मुक़द्दस, तहारत पसंद ऐं मुत्तक़ी इंसान हूंदा आहिनि। 4थी निशानी वल्लज़ीना हुम लिफ़ुरूजिहिम हाफ़िज़ून, पंहिंजे शर्मगाहुनि जी हिफ़ाज़त करण वारा आहिनि। 5हीं निशानी वल्लज़ीना हुम लिअमानातिहिम वअहदिहिम राऊन, अमानतुनि जी हिफ़ाज़त करण वारा आहिनि। 6हीं निशानी वअहदिहिम, वाइदनि जी हिफ़ाज़त करण वारा आहिनि। 7हीं निशानी वल्लज़ीना हुम अला सलवातिहिम युहाफ़िज़ून, जेके पंहिंजे निमाज़ुनि जा वॾा मुहाफ़िज़ आहिनि। अल्लाह इहे 7 अलामतूं हूंदियूं त छा मिलंदो? फरमाई उलाइक
उलाइक हुमुल वारिसून, वही वारिस आहिनि, अल्लाह छाजा वारिस आहिनि। फरमाई अल्लज़ीना यरिसूनल फिरदौस, जेके जन्नतुल फिरदौस जा वारिस आहिनि, हुम फीहा खालिदून, वो हमेशा जे लाइ उन जन्नत में रहंदा। दुआ है अल्लाह ताला अवां खे मूंखे जन्नत जो मंजिल अता फरमाए, उहे किरदार अता फरमाए, उहे अदाऊं अता फरमाए, उहे नेक आमाल अता फरमाए, तो पाण जन्नतुल फिरदौस जा मुस्तहिक बणिजी वञूं। ईअं अल्लाह जा दीदार थियनि जीअं हदीस में ज़िक्र थिया आहिनि। दुआ है अल्लाह ताला मूंखे अवां खे नाले जो मुसलमान न अमल जो मुसलमान बनाए। आमीन। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।